अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखे लाज़मी सब्सक्राइब कंदा। अॼु जीअं असांजो नओं हरेंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदड़। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों हिकु तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। हिन वीडियो खे शेयर कयो। असां हलूं था पंहिंजी ख़ुशख़बरी जी तरफ़। दोस्तों दौलाब ड्रामे जी टाइम अची चुकी आहे। दौलाब ड्रामे खे 21 अक्टूबर ते राति जो 7 वॻे सूमर जे ॾींहुं अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। उन जा 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल जी शूटिंग मथे महीने जी 3 तारीख़ ते शुरू कयो वेंदो। दोस्तों इन में तमामु सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त डायरेक्टर कहाणी लिखी आहे। दोस्तों ही ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे खां बि बहितर आहे। तव्हां इहो सम्झी छॾिजो त ही ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे। दोस्तों दौलाब ड्रामो सिंध टीवी ते 21 तारीख़ ते नशर कयो वेंदो। पोइ सभिनी ड्रामनि खे धके छॾींदो। ऐं इहे जेके नंढा नंढा ड्रामा आहिनि पोइ इन्हनि में व्यूज़ घटि ईंदा। पोइ सभई दोस्त दौलाब ड्रामे जी तरफ़ रुख कंदा। दोस्तों इन जो जेको पहिरें स्पेल ईंदो उहो मिलण ताईं वेंदो, यानी मिलण ताईं मशहूरु थी वेंदो। जो दोस्तों काफ़ी दोस्त इंतज़ारु करे रहिया आहिनि। उन जे करे इन जो पहिरीं एपिसोड मशहूरु थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों चंड ग्रहण जेको ड्रामो आहे, दौलाब ड्रामो जॾहिं बि ईंदो त चंड ग्रहण ड्रामो ख़तमु थी वेंदो। दोस्तों चंड ग्रहण ड्रामे जा थोरा एपिसोड आहिनि दोस्तों असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।